मकामी सतह ते ज़ाहिर थियण खां पोइ खैरपुर नाथन शाह में तालका अस्पताल जे MS डॉक्टर अब्दुल कादिर शेख मूजिबि कल्ह 6 जुज़ा वरिता विया, जिन मां 3 साफ़ जा जेके कोरोना वायरस जा जुज़ा जेके आहिनि उहे हाकर रिपोर्ट अची वई आहे। उन्हनि खे जेको आहे पंहिंजे घर ताईं क्वारंटाइन कयो वियो आहे, जिन में 2 जेके आहिनि ॿाहिरि जोखिया वाला जा साफ़िया आहिनि ऐं हिकु त जेको आहे उहो पुरानी टेलीफोन एक्सचेंज गिटी जो रहाकू आहे। जॾहिं त उन्हनि सां जेके मेल जोल में रहंदड़ माण्हू जेके आहिनि उन्हनि जी चुरपुर खे रोकण जे लाइ या उन्हनि जी कोरोना टेस्ट जेका करण जे लाइ सिहत खाते पारां के बि उपाउ न वरिता विया आहिनि। जॾहिं त सिहत खाते पारां जेके कोरोना टेस्ट हाकारी जेके आया आहिनि उन्हनि जे घर भातियुनि जी टेस्ट करण जो जेको आहे सो सिलसिलो शुरू करण लाइ कोशिशूं वरितियूं थी वञनि। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त इंतिज़ामी हवाले सां खैरपुर नाथन शाह में कोरोना रिपोर्ट जेके आहिनि पॉज़िटिव केसदार थियण बावजूदि इंतिज़ामिया पारां के बि तहरुक न वरिता विया आहिनि। शहर में जेका रश आहे उहा आम ॾींहंनि जी जेका ईद जी ख़रीदारी जे करे पई आहे ऐं उन्हनि में समाजी भिती समेत जेके आहिनि शहरनि खे घरनि ते मज़दूर रखण लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। जी।